क्लासरूम में अवां सभिनी जो आदर भाव, भली करे आया, वेलकम, अवां सभिनी जो स्वागत। अॼोके प्रोग्राम जो असांखे लिंक हिनखे जोड़णो आहे, लिंक करिणो आहे, हिनखे जोड़णो आहे, ॻंढिणो आहे गुज़िरियल प्रोग्राम सां, जंहिंमें वक़्तु ख़तमु थी वियो, ॻाल्हि ख़तमु न थी। ऐं क़ादरीअ जे हवाले सां असांखे ॻाल्हि अॻिते खणी हलणी हुई त इहो एॾो सारो ड्रामो 17-18 करोड़ माण्हुनि सां कयो वियो ऐं उन ते को रिएक्शन कोन थियो सवाइ इन जे जो ॿियनि चैनलुनि ते, उर्दू चैनलुनि ते मुख़्तलिफ़ पार्टियुनि जा माण्हू अची वेहंदा हुआ ऐं पाण में ॾाढी पट करे उथी हलिया वेंदा हुआ। बाक़ी रस्तनि ते, रोडनि ते, कॉलेजिस में, यूनिवर्सिटीज़ में, स्कूल्स में या थिंकिंग फोरम्स में किथे बि इन ते को बहस कोन थियो, इन ते का ॻाल्हि ॿोल कोन थी त इहो एॾो सारो ड्रामो कीअं थियो, छा थियो। पर उन खां अॻु अॼु मां हिकिड़ी गुज़ारिश करणु थो चाहियां पंहिंजनि माउरनि, भेनरुनि, भाइटियुनि, धीअरुनि, इन्हनि सभिनी सां, ख़ासि करे उहे जेके वॾो माण्हू मां नथो इस्तेमालु कयां, अखर इहो वॾो माण्हू सुठो बि हिकिड़ो अखर कोन्हे, इहो बेगमात चवां, हलो, छो जो घणनि खे उर्दू में लिखणु विखणु वणे थो, ॻाल्हाइण बि वणे थो, तंहिंजे करे इहो अखर बेगमात वारो था इस्तेमालु कयूं, बेगमात थी वियूं आहिनि। उन्हनि खे गुज़ारिश करणी आहे मूंखे अॼु, हथ अदब जा ॿधी गुज़ारिश करणी आहे। कमकार लाइ, घर जे कमकार लाइ अवां का छोकिरी या उनजी माउ या माउ ऐं छोकिरी उहे तव्हां कम ते रखो थियूं, ॾाढो सुठो आहे। उन्हनि खे वीचारनि ग़रीबनि गुरबनि खे बि रोज़गार मिली वञे। घर में अलाए केतिरा पोयूं भाती अथनि, खाइण वारा केतिरा अथनि, तव्हां हुननि खे जेके 2-3 हज़ार पघार ॾियो थियूं महीने जी, 2,000, 4,000, 3,000, इहे 3-4 हज़ार त तव्हांजा ॿारड़ा कंहिं फ्रेंचाइज़ वारे बर्गरनि में वञी उते बर्गर था खाई छॾनि, कंहिं चङे सी होटल में वञी 3-4 हज़ारनि जी मानी था खाई छॾनि हिकिड़े वेले ते। चङो था कनि, तव्हांखे अलाह ॾिनो आहे, भले तव्हांजा ॿारड़ा ख़ुशि रहनि, इन क़िस्म जा इहे कम कंदा रहनि। पर इहे जेके माउ ऐं उनजी धीअ नंढड़ी पोड़ी माउ, इहे जेके तव्हां वटि कमु करणु अचनि थियूं, इन जे बारे में थोरो सोचो। इहे तव्हां वटि कमु करणु छो थियूं अचनि? या तव्हां वटि जेकॾहिं न हुजनि त पेट पालण लाइ हुननि खे ॿिए कंहिं हंधि बि कमु करणो पवंदो। असां हिन सॼी काइनात में हेतिरा तिर बि वॾो आहे, तिर बि वॾो आहे, खसखस जो दाणो बि वॾो आहे, अलाए केतिरा असां नंढड़ा पितकिड़ा आहियूं हिन सॼी काइनात में। ऐं इहा सॼी काइनात हिकु सिस्टम ते थी हले पई। उन सिस्टम में हिक ॿिए ते ज़िम्मेवारियूं विधियूं वयूं आहिनि, अनरिटन। जेकॾहिं तव्हां मूंखां उथी बीही इहो सुवालु पुछंदव त साईं किथे लिखियलु आहे, त इहा असांजी ज़िम्मेवारी आहे त हिन माईअ खे मां नौकिरी बि ॾियां ऐं उहा ई मानी ॾियांसि जेका मां पाण मानी खावां थो, उन जी धीअ खे मां उहे ई कपिड़ा ॾियां जेके मां पंहिंजी धीअ लाइ वठां थो। किथे लिखियलु आहे? शो मी, कॾो कागज़ कोन्हे, किथे बि कोन्हे। आसमानी सहीफ़नि में, किताबनि में आहे, लिखियलु आहे, उते आहे।
पर मां जंहिं हवाले सां कयां थो, तव्हां मूंखे इहो सुवालु पुछी सघो था ऐं मुंहिंजो जवाबु सिंपल आहे त मूं वटि कोन्हे उहो सहीफ़ो। मां रुॻो फ़क़ति उन सिस्टम जी ॻाल्हि कंदुमि त हिक ॿिए ते ज़िम्मेवारी कुदरत जी तरफ़ां विधी वई आहे। ॿार जॾहिं नंढड़ो पैदा थिए थो, हेतिरो पितकिड़ो जंहिंखे होश न हवास आहे, जेको न पंहिंजी मर्ज़ीअ सां हथु लोॾे थो सघे, न वेही थो सघे, न पासो थो उराए सघे, उन जी ज़िम्मेवारी तव्हां ते आहे, माउ पीउ ते आहे, उनखे पालणु। उहो तव्हांजी मर्ज़ी आहे। तव्हां जेकॾहिं तमामु वॾा माण्हू थी विया आहियो, तव्हां पाण बि MNA आहियो, तव्हांजी घरवारी बि MNA आहे, या वज़ीर थी विया आहियो, उहा ॿी वज़ीराणी आहे तव्हांजी, तव्हांखे टाइम कोन्हे, पोइ आयाऊं रखो। आयाऊं नर्सूं उहे तव्हांजे ॿारनि खे पालींदियूं, पर ज़िम्मेवारी आहे उन्हनि खे पालणु। ॻाल्हि आहे सॼी ज़िम्मेवारी जी। साॻी तरह उहो ई ॿारु जॾहिं वॾो थो थिए, जवान थो थिए, माउ पीउ पोड़ा था थियनि, त इहा ज़िम्मेवारी, रेस्पॉन्सिबिलिटी जेका किथे बि लिखियलु कोन्हे, मां आसमानी सहीफ़नि जी ॻाल्हि नथो कयां, जेका किथे बि लिखियलु, असांजी कॉन्स्टिट्यूशन में बि इहा ॻाल्हि लिखियलु कोन्हे त बाबा हर जवान जेको आहे सो उनजो कॉन्स्टिट्यूशनल रिस्पॉन्सिबिलिटी आहे त उहो पंहिंजे पोड़े माउ पीउ जी ख़िदमत करे। किथे बि लिखियलु कोन्हे, किथे बि लिखियलु। पर इहा ज़िम्मेवारी अनरिटन उन्हनि जवान पुटनि ते आहे जिन खे उन्हनि जे माउ पीउ जॾहिं पाण ॼावा, नंढड़ा पितकिड़ा हुआ, जहिड़े नमूने उन्हनि खे पाले पोइ वॾो करे पेरनि ते बीहारियऊं, तालीम ॾिनऊं, घर घाट ॾिनऊं, शादियूं करायूं, हे कयूं, हाणे उहे जॾहिं पुराणा थियनि त तारीख़ पाण खे दोहिराए थी। हाणे नाउ इट इज़ योर रिस्पॉन्सिबिलिटी। हुननि जेको अॼु खां 25, 30, 40 साल अॻु तव्हां सां कयो, हाणे हू पाण पुराणा थिया आहिनि, हुननि खे तव्हांजी ज़रूरत आहे, तव्हां हुनजी ख़िदमत कयो। जेकॾहिं तव्हां बि वज़ीर आहियो, कबीर आहियो, ॿियो आहियो, ॾाढा बिज़ी थी विया आहियो, मुल्क था हलायो पिया, छो जो तव्हांखां सवाइ मुल्क कोन हलंदो, त पोइ तव्हां बि वरी हुननि खे नर्स वर्स का रखी ॾींदव। मतिलबु आहे चवण जो त रिस्पॉन्सिबिलिटी। त उन हवाले सां उहे मायूं या उहे ॿारड़ियूं जेके तव्हांजे घर कमु करणु अचनि थियूं, उहो अनरिटन सिस्टम जे तहत उहा तव्हांजी रिस्पॉन्सिबिलिटी आहे त तव्हां हुनखे वक़्त ते पघार ॾियो, कपिड़ो लटो हुननि खे ॾियो, खाधो खुराक ॾियो, पर सभ खां वॾी ॻाल्हि, मोस्ट इम्पॉर्टेंट तव्हां साईं, मोस्ट इम्पॉर्टेंट हुनजी इज़त कयो। छो जो इज़त ते नफ़्स जॾहिं तव्हां कंहिंजो मजरूह करे था छॾियो, हुनखे ॾाढी तकलीफ़ थी थिए, हुनखे ॾाढो ॾुख थो थिए। पंहिंजे ॿारनि खे अवल तरबियत ॿिनि तरीक़नि सां ॾिबी आहे। हिकु त जेकॾहिं को ॿारु ग़लति कमु करे त उनखे सम्झाइजे, हुनजी ट्रेनिंग कजे त तो इहो कमु ग़लति कयो। नंबर 2, उहो ग़लति कमु पाण सही करे ॾेखारिजे, त ॿारु अखियुनि सां ॾिसे त मुंहिंजे माउ पीउ त हे कमु अहिड़ी हिन सिचुएशन में हे कमु अहिड़े नमूने कयो ऐं मां त ॾाढो रदी क़िस्म जो कमु कयो, मुंहिंजे करे त घर जो नुक़सानु थियो, असांजी साख खे धकु लॻो। तंहिंजे करे तरबियत ॿार जी तव्हां खां शुरू थी थिए। इहो न सम्झो त 3-4 कलाक पंहिंजे स्कूल में वियो त उहे टीचर्स ई हलिया विया टीचर्स जेके ॿार जी तरबियत ऐं ॿार खे अहिड़े नमूने ट्रीट कंदा ॼण हुनजो पंहिंजो ॿारु आहे स्कूल में। तव्हां इन कमु करण वारे छोकिरो हुजे छोकिरी हुजे उनखे नौकर न चओ। इहो नौकर अखर डेरागेटरी आहे, डेरागेटरी सुठो न आहे, इहो तकलीफ़ ॾींदड़ आहे, इहो इंसल्ट थो करे। हे फलाणो मुंहिंजो नौकर आहे। नौकर कीअं आहे तुंहिंजो?
3000 में नौकर कीअं थी वियो तुंहिंजो? नो नो, उहो कमु थो करे, उहो मज़ूर आहे। हाणे जीअं मज़ूर ईंदो आहे, राज़ो ईंदो आहे, मज़ूर ईंदो आहे, तव्हांजो सिमट खणंदो, तव्हांजी बजरी खणंदो, हाणे उहो तव्हांजो नौकर त कोन्हे न, जेतोणीकि तव्हां हुनखे डेली वेजिस ते रखियो आहे, तव्हां हुनखे नौकर चई त ॾेखारियो, न मञींदो। तंहिंजे करे मूं चङनि घराणनि जे छोकिरनि खे, जवान छोकिरा, कॉलेज यूनिवर्सिटी वञण वारा, ईंदासीं ॿाहिरों अची ॾाढो ईअं टंग ते रखी सोफ़े ते ईंदा, अड़े फलाणा, अड़े छुरा, पाणी रखणी आहे। इहो कहिड़ो लहजो आहे, इहो कहिड़ो लहजो आहे, छुरा पाणी रखणी आहे। इहो इन करे जो माउ पीउ हुननि खे तरबियत न कई हुननि जी। ऐं ॿियो, तव्हां ज़हन नशीन करे छॾियो इन फ़क़ीर जी ॻाल्हि। 3000 4000 जी पघार सां तव्हां कंहिंखे ख़रीद नथा करे सघो। यू कैनॉट परचेज अ पर्सन। तव्हां माण्हू जो इज़त नफ़्स ख़रीद करे नथा सघो 3-4 में। तव्हां हुनखे जेका तकलीफ़ ॾींदव, जेकी तव्हां हुनखे ॾुख ॾींदव, जेकी तव्हां उनखे नौकर चई ऐं ज़िलत जी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर कंदव, इहो तव्हां जेको सिस्टम ठहियलु आहे, सुप्रीम सिस्टम जेको ठहियलु आहे, उन सां तव्हां खेचल था कयो। ऐं इन जो नुक़सानु 100% अश्योर मां तव्हांखे ॿुधायां थो। इन सां तव्हांजी खेचल सां उन सुप्रीम सिस्टम जो कुझु कोन थींदो। उहो सुप्रीम सिस्टम ईअं ई हलंदो रहंदो, ईअं ई हलंदो रहंदो। नुक़सानु तव्हांजो थींदो, तव्हांजी औलाद खरंदी, ऐं इहा ई खरियल औलाद जॾहिं दुनिया में ईंदी, रुगो मोचड़ा ऐं धिका खाईंदी। मोकल थोरी नंढड़ी रिसेस, वरी अची मिलूं था। रिसेस त फ़क़ीरी जी वापसी, उहा हिकिड़ी सोशल ॻाल्हि कईसीं। ऐं हिक ॿिए मां एॾी उमेद बि न रखिजे त मूं फ़क़ीर इहा ॻाल्हि कई ऐं सुभाणे जिन घरनि में इहा ॻाल्हि ॿुधी वई उन ते अमल कयो वेंदो। बसि नंढड़ी ॻाल्हि आहे, कंहिंजो इज़त ते नफ़्स मजरू न कयो, छिड़ ॿ ॾेई उन्हनि सां न ॻाल्हायो। प्यार जा 2 अखर जेकॾहिं तव्हां ॻाल्हाईंदो, तव्हांजो ख़र्चु छा थींदो। नौकर न चओ, नौकर अखर ॾाढो बुरो आहे। फलाणो मुंहिंजो नौकर आहे, को कंहिंजो नौकर कोन्हे। अंग्रेज़ी में जेको सर्वेंट आहे न, गवर्नमेंट सर्वेंट, पोइ त साईं गवर्नमेंट सर्वेंट त तव्हांजो प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान इज़ गवर्नमेंट सर्वेंट, तव्हांजो कमांडर इन चीफ, तव्हांजो वज़ीर आज़म गवर्नमेंट सर्वेंट आहिनि सभु। छो जो उन्हनि खे गवर्नमेंट सर्वेंट केरु आहे, जेको हुकूमत जी नौकिरी थो करे ऐं हुकूमत जे ख़ज़ाने मां पघार थो खणे। सिंपल डेफिनेशन। पर छा तव्हां कमांडर इन चीफ पाकिस्तान आर्मीअ जो उनखे नौकर चवंदव? हे नौकर आहे। प्रेसिडेंट ऑफ पाकिस्तान चवंदव नौकर आहे। वज़ीर आज़म पाकिस्तान नौकर आहे? न। जेकॾहिं उहे नौकर कोन्हनि त उहो 2-3 हज़ार वठी तव्हांजे घर खे जेको साफ़ु सुथिरो था रखनि, ॿुहारी था ॾियनि, तव्हांजे फर्नीचर तां मिटी ऐं दज़ था हटाइनि, तव्हांजे लाइ मानी था पचाइनि, तव्हांखे मानी टेबल ते सर्व था कनि या सर्व थियूं कनि, उहे तव्हांजी ख़िदमत थियूं कनि बाबा, उहे तव्हांजी ख़िदमत था कनि। तव्हांखे त हुननि जो शुक्रगुज़ार थियणु घुरिजे। 3000-4000 रुपया आहे कहिड़ी शइ? तव्हांजा ॿार उन खां पुछो न, आहे कहिड़ो? तव्हां 3000 में तव्हांजी एॾी ख़िदमत था कनि ऐं तव्हां हुनखे छिड़ब ॾियो, तव्हां हुनजी बेइज़ती कयो, घटि वधि हुननि खे ॻाल्हायो ऐं हुन सां अहिड़ो ट्रीट कयो त ॼणो तव्हांजा ॿधा बाना आहिनि। ईअं न थींदो। हाणे अचूं था कादरी साहब वारी ॻाल्हि ते। होमवर्क में असांजे ज़िंदगीअ में असांखे ज़रूरी कोन्हे त हिमालय जबल पार कयूं। हिमालय जबल जी 27,000 फुट मथे आहे, 5,500 मील थो थिए। उन जी चोटी सर कयूं, नील आर्मस्ट्रांग त चंड ते लथो हो। हे केरु हुयो?
एडमंड हिलरी, सर एडमंड हिलरी। नील आर्मस्ट्रॉन्ग चंड ते लथो हो, हुन चंड ते पेर रखियो हो। ऐं सर एडमंड हिलरी उन हिमालय जबल जी चोटी ते, जेतोणीक असुल में ॾिठो वञे त हिमालय जी चोटीअ ते पेर रखियो शेरपा तेनसिंग। शेरपा तेनसिंग नेपाली गाइड हुयो, मज़ूर बि हुयो, ऐं सर एडमंड हिलरी जो सामान बि खणंदो हो। सर एडमंड हिलरी पाण बि सामान खणंदो हो ऐं उनखे रस्तो ॾेखारींदो वियो त हिमालय जबल जी चोटी किथे आहे। चोटी ॾेखारींदे ॾेखारींदे पाण चोटीअ ते चढ़ी वियो शेरपा तेनसिंग। गौर सां ॿुधिजो इहा ॻाल्हि, ऐं पाण फ़ैसिलो कजो। उनखे सॼो जबलनि जो रस्ता ॾेखारींदे ॾेखारींदे ॾींहं लॻी विया साईं। चोटीअ ते पाण चढ़ी बीठो, मथे हथु अॻिते कयईं हीअं करे, ऐं सर एडमंड हिलरी खे चयईं त मुंहिंजो हथु झल, मां जिते बीठो आहियां इहा चोटी आहे, चढ़ी आहे मथे। हुन मथे छिकियो आहे, सर एडमंड हिलरी हुन ते पेर रखियो आहे। हिमालय जी चोटी पहिरियों कंहिं सर कई? सर एडमंड हिलरी पंहिंजे मुल्क जो झंडो हुयो, शायदि फिनलैंड जो हुयो, झंडो खोड़े छॾी। जेतोणीक असुल में झंडो नेपाल जो लॻणु घुरिजे हा, छो जो शेरपा तेनसिंग नेपाली हो। पर छा आहे, ग़रीब माण्हू, सामान खणण वारो, अंग्रेज़ी न ॻाल्हाए, किताब न लिखी सघे, लेक्चर न ॾेई सघे। हाणे हुन वॾो वॾो कारनामो कयो, हू केयर्स। हुन त उते रखियो ऐं उतो ई रेडियो ट्रांसमिशन में सॼी दुनिया में इहा ॻाल्हि फैलिजी वई त हिमालय जबल फतह थी वियो। सो चवण जो आहे त मतिलबु इहा ॻाल्हि ईअं ई विच में निकिरी आई हिमालय जबल जी। त असांखे कोई, मां जेका ॻाल्हि तव्हां सां कयां थो उन में मां हिमालय जबल सर करण जी ॻाल्हि नथो कयां, न चंड ते आर्मस्ट्रॉन्ग वांगुरु पेर रखण जी ॻाल्हि थो कयां। मां ॻाल्हि थो कयां सिंपल, जंहिंमें न ख़र्च थो थिए, जंहिंमें न तव्हांजो टको ॾोकड़ को लॻे थो, न तव्हांखे को बार थो खणणो पए जो तव्हां थकिजी पओ, न पंधु थो करिणो पए, न डोड़णो थो पए। सोचो ऐं गौर कयो, ॿ शयूं। सोचो बि, गौर बि कयो। हिकु ई शइ आहे सोचणु, गौर करणु, मेडिटेट करणु त हे हीअं छो आहे। जीअं हिकिड़ो दफ़ो मां तव्हांखे ॿुधायो त असां ॿुधंदा आया हुआसीं वॾनि खां रात जो न कटियो, रात जो बाबा पोइ हीअं थी वेंदो, पोइ हूअं थी वेंदो, पोइ नहुसत अची वेंदी, घर विणमाग थी वेंदो, फलाणो। अड़े बाबा कुझु कोन्हे। सोचो 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 सोचो, वीचार कयो त इहा ख़बर पई त बाबा जंहिं ज़माने में इहे चमड़ियूं ऐं इहे गुजारतूं ठहियूं हुयूं, न हुया अहिड़ा बल्ब, ऐं न हुयूं रोशनियूं, न हुया नेल कटर, फूल प्रूफ क़िस्म जा नेल कटर, जिन ते ॿार नंढड़े ॼावरनि जा न कटबा आहिनि। हाणे अहिड़ा कात कुहाड़ा हूंदा हुआ जंहिंसां न कटबा हुआ, तिखा अहिड़ा जो ज़रो हेॾे गोॾो थी वञे त आङुर कटिजी वञे हिन सां गॾु। ऐं वरी राति, वरी अंधेरो, ॾिसण में कुझु कोन अचे। हाणे राति जो तव्हां जेकॾहिं कुझु चरियो कट हूंदो को मस्तानो, चवंदो न त साईं महाराज जो, पोइ मस्ताने खे ढेजारण लाइ बाबा बर्बादु थी वेंदे, घर खुटी वेंदो, नहुसत घर में थी वेंदा, फलाणो। फियर फैक्टर त आहे न साईं माण्हूअ खे झलण जे लाइ। जीअं अॼुकल्ह जे दौर में फलाणो कमु कंदो जेल में वेंदे, उन ज़माने में वरी एॾा जेल वेल कोन हूंदा त हिकिड़ी ईअं ग़ैबी कुवतुनि को ढेजारे वेंदो, अड़े बर्बादु थी वेंदे, तुंहिंजो घर वीरान थी वेंदो, सुबुह जो उथंदे घर में कुझु कोन हूंदी, तुंहिंजो अटो, तुंहिंजी कणिक, तुंहिंजो रिज़िक उहो घटि थी वेंदो। ॻाल्हि आहे त बत्ती कोन हूंदी, नेल कटर कोन हूंदा। अॼुकल्ह बत्तियूं बि आहिनि, नेल कटर बि आहिनि, तव्हांखे ॾींहं जो टाइम नथो मिले नेल कटण जो, तव्हां राति जो बि हेॾी रोशनियूं खुलियूं पियूं, ॾींहुं लॻो पियो आहे, हिते मां न कटे सघां थो। इट्स वेरी सिंपल। सोचो, सोचींदे सोचींदे कादरी आयो काॾां। हिकिड़े ॿिए मुल्क जी शहरियत रखण वारो माण्हू पाकिस्तान आयो आहे। पाकिस्तान अचण खां अॻु उन पंहिंजूं उतां ॿाहिरनि मुल्कनि मां रिकॉर्डिंग्स करायूं। एॾो हारबास, एॾो कावड़ियल,
दीनी ॻाल्हियूं करण वारो, दीनी ॻाल्हियूं त हुन कयूं ई कोन, हुन त रुॻो हुकूमत ते चकर कंट्रोल कयां, पकड़ियां, हुकूमत कयां, उन जूं ॻाल्हियूं। छो जो हुन 4 ॾींहंनि जूं हिकु हिकु तकरीर मां हुनजी ॿुधी, किथे हुन रुहानीयत जी ॻाल्हि कोन कई। त इंसान जो हिन दुनिया में आयो आहे, आयो किथां आहे, काॾे वेंदो, इन जे बारे में न हुन कुझु ॻाल्हायो, न का ॻाल्हि कई, बसि हुकूमत घुरिजे, हीअ हुकूमत रद्दी आहे, मूंखे हुकूमत ॾियो। सोचो, हिकिड़ो ग़ैर मुल्की माण्हू तव्हांजे मुल्क में अचे ऐं अचण खां अॻु 3-4 महीना अॻु ई ऐलान कंदो रहे त मां अचण वारो आहियां, मां हिकिड़ो वॾो इनकलाब कंदुसि हिन मुल्क में। भई तूं कहिड़ो इनकलाब कंदे? इनकलाब जे अगरि तोखे एॾो ई शौक़ु आहे त साईं मुंहिंजा तूं अची हिते रहो त सही न असां सां गॾु। असां जंहिं जंड में पीड़जूं था पिया, त गुणा बि उन में आहिनि, त कणिक बि उन में आहे, तूं असां सां अचु त सही न, हिते वेह त सही न पाकिस्तान में, त तोखे ख़बर पए त हिते रहणु ऐं कैनेडा में रहण में कहिड़ो फ़र्क़ु आहे। वेलकम कयो हुनखे, सभिनी सरकार सां गॾु हुनखे अचणु ॾिनो आहे, अच तूं कर। उहो माण्हू लाहौर मां ऐलान त कीअं तव्हां 40 लख या 50 लख, अधु करोड़ माण्हू वठी निकिरंदुसि, हल साईं। मूंखे पकी ख़बर हाणे जी त कोन्हे, पर गुज़िरियल सेंसस में आदमशुमारी जेका थींदी आहे, लाहौर जी आबादी बि 40 या 50 लख हुई, लाहौर शहर जी। हाणे जितो ई जलसो वठी थो निकिरे, हाणे सॼो लाहौर हुन सां गॾु हलंदो, ओ नंढड़ा ॿारड़ा मायूं मर्द सभु। रस्तनि ते हेॾी ट्रैफ़िक थी थिए, हाईवे तो हलियो आहे, हाईवे जी ट्रैफ़िक कंहिं कंट्रोल कराई? उन्हनि ॾींहंनि में कॾहिं बि ईअं कोन थियो जो कराचीअ ईंदड़ या कराचीअ खां वेंदड़ टैंकर ऐं ह्यूज जंहिंमें उहे कंटेनर्स हूंदा आहिनि, जंहिंमें सामान अॻिते वेंदो आहे, अफ़गानिस्तान ताईं वेंदो आहे, न उन्हनि जे अचण वञण में का तकलीफ़ थी। एॾो फस्ट क्लास क़िस्म जो कमु पियो हलियो, ॼण का वॾी ऑर्गनाइज़ेशन कमु पियो कयो। इन थ्रू आउट उन में पोइ भले जेतिरा बि माण्हू बकौल कादरी साहिब जे 50 लख हुया, उन 50 लख माण्हुनि खे 2-3 कलाकनि खां पोइ रोकियूं पिए, हिकिड़े हंधि बीठो पिए, उते वरी जेको ॻोठ वोठ हुयो या शहर नंढड़ो हुयो उते तकरीर पई कई कादरी साहिब। इन दौरान जलसे जुलूसनि में जेके माण्हू शामिल हुया, उन्हनि खे साईं नंढा नंढा पैकेट्स उन्हनि जा जूसिस जा जेके मिलंदा आहिनि, कोल्ड ड्रिंक्स, काफ़ी, चांहि, मूंगफलियूं, खाइण पीअण जूं शयूं, साईं उहे पियूं मिलियूं। त पिकनिक हुई, जेके माण्हू उतो थी आया आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं आहिनि। त इहा 3-4-5 ॾींहंनि जी फस्ट क्लास, जेकॾहिं तव्हां वटि बि वक़्तु हुजे हा ऐं बेकार हुजो आहे, तव्हांखे ॿियो को कमु न हुजे हा, त हिकिड़ी फस्ट क्लास 5 ॾींहंनि जी तव्हांजी आउटिंग थी वञे हा। वरी साईं 3 कलाकनि खां पोइ वरी साईं किथे वियासीं, कंदे कंदे नेठि साईं या पिकनिक वारा माण्हू जेके हुयासीं इस्लामाबाद पहुता। हाणे इस्लामाबाद में सीउ हो तमामु घणो, मां तव्हांखे सोचण जे लाइ चवां, मां जवाबु न ॾींदुसि, पाण सोचो, पाण जवाबु तलाश कयो। त एतिरा माण्हू जेके हलिया पिए, कोल्ड ड्रिंक पे पीतऊं साईं, खट मिठड़ा बिस्कुट पे खाधऊं, ड्राई फ्रूट पे खाधऊं, काफ़ी ऐं चांहियूं पे पीतऊं, 2 करोड़ माण्हुनि, बकौल हुनजे कादरी साहिब जे 2 करोड़ माण्हुनि ख़र्चु कंहिं पे कयो, या अरेंजमेंट एॾी सारी फूल प्रूफ क़िस्म जी, जो हिते त ख़बर ई कोन थी पए त पाकिस्तान में बम धमाको केॾी महिल थो थिए। को बम धमाको त परे जी ॻाल्हि आहे, को हिकिड़ो फटाको छो न फाटो, कुझु त थियणु घुरिजे हा, कुझु कोन थियो। ऐं सिधो साईं वञी ठका करे लथा इस्लामाबाद में। उते बि वरी साईं हिकिड़ो ड्रामो कयईं त मूंसां जेका एग्रीमेंट कई हुई इंटीरियर मिनिस्टर, त पार्लियामेंट हाउस जे साम्हूं हिकिड़ो नंढड़ो बाग़ीचो ठहियलु आहे, उहो छो जो डी वांगुरु ठहियलु आहे, असल में आहे सेमी सर्किल, डी बि न आहे,
उन सेमी सर्किल खे अलाए जो डी जो नालो ॾिनो अथऊं, उन सेमी सर्किल में उते उन में लॻंदी स्टेज, उन ते बीह मां ॻाल्हाईंदुसि, छो जो मां असेंबली ख़तमु करणु आयो आहियां। रिसेस न ॾिनी था वठूं, उन खां पोइ थोरो कादरी साहिब ते ॻाल्हाए, यार वक़्तु असांजो ख़तमु थी थो वञे, पोइ ॻाल्हाईंदासीं इन ते तमामु इम्पॉर्टेंट ॻाल्हि ते। रिसेस तां फ़क़ीर जी वापसी। कादरी साहिब जे बारे में बसि हिकिड़ो ॿियो सोचण सम्झण वारी ॻाल्हि करे ऐं जवाबु पाण ॻोल्हियो, मां नथो कयां। जॾहिं सी वधी वियो इस्लामाबाद में त इहो किरोड़े माण्हुनि जे लाइ इहो बकोल कादरी साहिब जो 50 अधु किरोड़ या 40 लख जिन जो एस्टिमेट जेको सभिनी कयो 30-40 हज़ार माण्हू हुया, 30-40 हज़ार, अधु लख बि कोन हो। उन्हनि जे लाइ आलीशान क़िस्म जा ओचितो ई 2-2.5 हज़ार तंबू किथां आया? उन तंबुनि ते छा लिखियलु हो? मेड इन पाकिस्तान। मां तव्हां खां थो पुछां, इस्लामाबाद में जेके दोस्त तव्हांजा वेठा आहिनि न, उनमें कंहिं उहो तंबू ॾिठो? जेकॾहिं ॾिठो त उन ॾिठो त किथे छा लिखियलु आहे? मेड इन वेयर? इहे तंबू ओचितो ई ओचितो किथे रखिया हुया, कीअं एॾी सारी अरेंजमेंट थियल हुई त जेकॾहिं बर्फ़ या मींहुं या तूफ़ान या इन क़िस्म जी थधि वधी वई त इहे 2.5-3 करोड़ या 2.5-3 लख हज़ार इहे तंबू, जंहिं हिकु तंबू में 8-8, 10-10 मायूं मर्द औरतूं अलॻि अलॻि उन्हनि जा हुया, उहे अची सघिया पिए। इहे किथे रखिया ऐं लिकाए? कहिड़ा वेयर हाउस हुया इस्लामाबाद में? वेयर हाउस माना गुदाम। बाबा हर शइ पूरी हाणे जेकॾहिं मां चवंदुमि त हुकूमत जे ताउन सां, त हुकूमत खे न वणंदी न ॻाल्हि। असां वरी कंहिंखे नाराज़ नथा कयूं, ऐं हुकूमत ॾाढी सुठी आहे, हुकूमत खे ख़बर कोन हुई। मां इहो नथो चवां त हुकूमत जे ताउन सां, पर हुकूमत बेख़बर हुई, हुकूमत खे का ख़बर ई कोन हुई त इहो सभु छा थो थिए पियो। हुकूमत खे ख़बर रुॻो उन्हनि माण्हुनि जी थी पए जेके उन्हनि खे नथा वणनि ऐं उहे गुम थी था वञनि, फ़क़ति उन्हनि जी ख़बर थी पए हुकूमत खे। इहे तंबू साईं किथां आया? इहे तंबू कंहिं सप्लाई कया? जीअं ई पोइ मींहं ऐं हे हो ख़तमु थिया, इहे तंबू पोइ काॾे हलिया विया? छा इन्हनि खे ग़रीबनि गुरबनि में विरहायूं तंबुनि खे? सोचो, पाण सम्झो, पाण जवाबु ॻोल्हियो, मां वटि कोन्हे। हा, हिकिड़ी ॻाल्हि मां ज़रूरु कंदुसि, तमामु दैट्स वेरी इम्पॉर्टेंट, ड्रामे जी ड्रॉप सीन, आख़िरी जेको क्लाइमेक्स चइबो आहे न ड्रामे खे, ड्रामे जी लास्ट जेका ईंदी आहे क्लाइमेक्स हूंदो आहे ड्रामे जो, उनजी ॻाल्हि ज़रूरु कबी। पोइ हिकिड़ी ॻाल्हि तमामु इम्पॉर्टेंट करणी आहे, सिंध जी बदिलजंदड़ सियासी हालत ते ॻाल्हाइणो हो मूंखे, पर हे अटकी पियो आहे कंडो हिते निड़ीअ में कादरीअ जो। साईं हिकिड़ो माण्हू पाकिस्तान जे असेंबली जे साम्हूं बीही ऐं उनजे डप जे करे असेंबली खुली कोन। ज़रूरी कोन्हे त असेंबली इन तॾहिं खुलंदी आहे जॾहिं हुते को इजलास थींदो आहे। इजलास में जेतिरा माण्हू वेंदा आहिनि इहे 300, 250, 300, 350 खनि, इन खां वधीक नफ़री आहे सेक्रेटरी, डिप्टी सेक्रेटरी, जॉइंट सेक्रेटरी, साईं क्लार्क, साईं असिस्टेंट, त साईं सुप्रीडेंट, नाइब कासिद, अलाए केरु हूंदा आहिनि। उहे हज़ारनि जे हिसाब में आहिनि जेके तव्हांजे असेंबली बिल्डिंग उन सां गॾु जेका आहे कैबिनेट जी बिल्डिंग आहे जंहिंमें वज़ीर अविन जूं ऑफिसूं आहिनि, उते ई हूंदा आहिनि। इहे गॾु खुलंदा आहिनि, बंदि ताला लॻी आहे, हुकूमत खे ख़बर ई कोन पई, छो जो हुकूमत मिली भगत कोन्हे ई न। मां उहो तव्हांखे चई छॾियो आहे, नाराज़ थींदी जेकॾहिं मां चवंदुमि न हुकूमत जे मिली भगत सां इहो ड्रामो थियो आहे, हुकूमत नाराज़ थींदी। ऐं मां नाराज़ नथो करणु चाहियां हुकूमत खे, छो जो मां गुम थियणु नथो चाहियां। सॉरी। सो साईं उहे हिकिड़ो माण्हू
चैलेंज थो करे गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान, गवर्नमेंट ऑफ पाकिस्तान जंहिंजी संभाल सार जंहिंखे बचाइण लाइ 8, 9, 10 लख फ़ौज आहे। फ़ौज वटि हथियार आहिनि, फ़ौज वटि टैंकूं आहिनि, फ़ौज वटि अलाए छा छा आहे, पुलिस आहे, रेंजर्स आहिनि, ॿियो अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं मशीनरियूं आहिनि पुलिस वटि, एजेंसीज़ आहिनि। उते उहो माण्हू चए थो त हुकूमत ख़तमु, फिनिश्ड, ज़रदारी साहब फिनिश्ड। उन माण्हू खे कुझु कोन था कयो, न उनखे को गिरफ़्तार थो करे। बग़ावत जो केस थियणु घुरिजे साईं, हिकिड़े माण्हूअ बग़ावत कई आहे हुकूमत सां, पर साईं ॿी ॻाल्हि आहे न, हुकूमत हिन में मिलियल कोन हुई, इन ड्रामे में हुकूमत खे ख़बर कोन हुई, बेख़बर हुई, हा न। ठीकु थो चवां मां, तव्हां सभु ॿुधायो जेके वेठा हो, हा इहे सभु मथो था लोॾनि पिया, त ठीकु आहे इहा ॻाल्हि, त हुकूमत वीचारी ॾाढी सादी आहे, मिसकीन सादी। अलाए केरु माण्हू फाऊ खाई मरी थो वञे त चवनि था न हिनखे हुकूमत मारायो आहे, न न हुकूमत ॾाढी सादी आहे वीचारी। मिसकीन माण्हू उन साइकिल ते चढ़ी ईंदा आहिनि असेंबलियुनि में, उन वीचारनि खे कुझु भुॻड़ा खाईंदा आहिनि, अहिड़ा माण्हू वीचारनि खे कहिड़ी ख़बर त हिकिड़े माण्हू बग़ावत कई आहे। हा, इन जी जाइ ते जेकॾहिं के दुश्मन मुल्क जो को माण्हू अचे या सरबराह अचे, उते अची बीहे ऐं चए हा त अॼु मां पाकिस्तान ते कब्ज़ो करे वरितो आहे, हुन त इहो ई चयो न त मां पाकिस्तान ते हाणे मुंहिंजो कब्ज़ो आहे, कादरी चयो। पर जेकॾहिं असांजे पाड़ेसरी 3, 4, 5 मुल्क जेके आहिनि, उन्हनि मां जेकॾहिं को हिकिड़ो अची ऐं इन ई जाइ ते बि चए हा त मां पाकिस्तान, ऐं अकेलो ई खणी हुजे हा या हुन सां केर बि हुजे हा, हिते अची जेकॾहिं चए हा त मां पाकिस्तान ते कब्ज़ो करे वरितो आहे, साईं पाकिस्तान जूं समीरियूं मशीनरियूं आहिनि न, उहे मोबिलाइज़ थियनि हा, ऐं उन माण्हूअ जा खे पोइ जेको नतीजो थिए हा सभिनी जे साम्हूं अचे हा। भले पोइ नंढड़नि ॿारनि खे शील्ड करे वठी आयो हुजे हा, औरतुनि खे शील्ड करे वठी आयो हुजे हा, उन्हनि जे पोयों वेही रहे हा। जॾहिं मुल्क जी सलामती जी ॻाल्हि अचे थी, जॾहिं मुल्क जे बचाव जी ॻाल्हि अचे थी, तॾहिं साईं का बि शील्ड जेका आहे उनजो एतिराम करणु ॾाढो ॾुखियो आहे, ॾाढो ॾुखियो आहे। जेकॾहिं शील्डुनि ते कमु हलनि हा साईं, त हिकु मुल्क जॾहिं ॿिए मुल्क ते हमिलो करे हा, त पहिरियों औरतुनि ऐं ॿारनि खे अॻियों पंहिंजी फ़ौजुनि जे अॻियों हलराइनि हा, त साम्हूं वारा जेके आहिनि न, उहे हिन शील्ड ते नंढड़ा ॿार आहिनि, नंढड़ियूं औरतूं आहिनि, इन्हनि ते त टैंकूं न चाढ़ींदा, इन्हनि खे गोलियूं बि न हणंदा। पोइ त साईं शील्डूं, इहा शील्ड त पोइ हर को इस्तेमालु करे हा, एग्रेसर हर को इस्तेसाली जे इस्तेमालु कंदो आहे मुख़्तलिफ़ क़िस्म जूं शील्डूं। हे इस्तेसाली हो, ही वॉज अ एक्सप्लॉइटर, ही इज़ अ एक्सप्लॉइटर, ही एक्सप्लॉइटेड चिल्ड्रेन एंड द वुमन ऑफ पाकिस्तान। पर छो जो असांजी गवर्नमेंट वीचारीअ खे का ख़बर कोन हुई, तंहिंजे करे हुन खे ख़बर ई कोन पई त हुन छा कयो, तंहिंजे करे न हुन ते बग़ावत जो केस थियो, न हू गिरफ़्तार थियो, ऐं वरी सां हिकिड़ो वफ़द सरकार सॻेर हुनखे मोकिलियो त वञी हिन सां ठाह कयो। हाणे हिकिड़े माण्हू जंहिं हुकूमत जे ख़िलाफ़ु बग़ावत कई आहे, हाणे तालिबान बि बग़ावत कनि था, गोलियूं था हलाइनि, बंदूकूं था हलाइनि, साईं उन्हनि सां बि ठाह कंदासीं। हलो साईं इहो ठाह वारी ॻाल्हि पाकिस्तान में अजीब अची वई आहे। खाओ पीओ मौज कयो, सभु वॾो थाल रखियो आहे, अचो जेको अची वई खाओ, कुझु कोन्हे। साईं वफ़द आयो, मुख़्तलिफ़ पार्टियूं हे हो, साईं हुन हिकिड़े माण्हू सां जे बग़ावत कई हुकूमत जे ख़िलाफ़ु। इन छा साबित थियो, सोचो, साॻी थी हले पई, सोचण वारी ॻाल्हि। ज़िंदगीअ में सोचो ऐं गौर कयो, सोचो ऐं गौर कयो, इहा छाजे लाइ वफ़द आयो, ऐं वफ़द हुन को कहिड़ियूं ॻाल्हियूं मञरायूं, का ख़ासि अहिड़ी ॻाल्हि कोन्हे ही। 3 महीननि में इलेक्शन बि थियणी आहे, स्क्रूटनी बि काग़ज़नि जी थियणी आहे, छा हो इहो ड्रामो। इन 2 नतीजा निकिता असांखे। 2, आम माण्हू जे निगाह में हुकूमत ॾाढी सुरखुरू थी। भाई देखो कितने मुदब्बिर बैठे हुए हुकूमत में, उन्होंने मुल्क को बचा लिया, वरना कादरी साहब मुल्क पे कब्जा कर रहे थे, वो तो टेक ओवर कर रहे थे मुल्क पे, बड़ी गड़बड़ हो जाती मुल्क में। देखो कितने मुदब्बिर बैठे हमारी गवर्नमेंट में, उन्होंने उस मुल्क को पूरा बचा लिया।
नंबर 1। ॿिया वरी कोड़ा थोड़ा थिड़ियल असां जहिड़ा चरिया अध मग़ज़ी जिन जी आख़िरत मेंटल असाइलम्स में गुज़रंदी आहे, उन्हनि खे हिकिड़ी ॻाल्हि आई त हिकिड़ो माण्हू जंहिंजे ॻाल्हाइण ॿोलाइण बॉडी लैंग्वेज मां लॻो पिए त उहो हिकिड़ो मज़ारी हुयो, को रिलीजियस स्कॉलर कोन हुयो। रिलीजियस स्कॉलर में हुन ॻाल्हाइण में एॾी कावड़, अहिड़ा गुथा लफ़्ज़ ॻाल्हाइण, पाण खे कंहिं महिल इमाम हुसैन सां तशबीह ॾियणु त कंहिं महिल पाण खे रसूल अकरम सां तशबीह ॾियणु, केॾी एॾी कावड़ हुई हुन माण्हू जे ॻाल्हाइण में। इल्मु अचण सां वण झुकंदा आहिनि, इहा पुराणी कहावत आहे। हे कहिड़ो वणु हुयो, बोयो बि डिघो थींदो। उन जे साम्हूं हुकूमत गोॾा टेके छॾिया। ॿ ई निकिता नया नतीजा इन ड्रामे जा, 2 निकिता। नंबर 2, 1 हुकूमत कादरीअ खां डिॼी वई, पंहिंजो वफ़द मोकिलियईं ऐं उनखे हथ ॿधऊं त यार तोखां सां सलाह वठी पंहिंजो केयर टेकर मिनिस्टर रखंदासीं। हाणे सुवाल थो पैदा थिए त हिकिड़ो माण्हू जेको इलेक्टेड बि कोन्हे, पाकिस्तानी बि कोन्हे, उनखां हुकूमत सलाह वठंदी त 3 महीननि जे लाइ जेको केयर टेकर प्राइम मिनिस्टर रखिणो आहे, उहो हिकिड़े अननोन फॉरेनर आउटसाइडर उनखां छो था सलाह वठनि? इलेक्टेड रिप्रेज़ेंटेटिव बि कोन्हे, हिन वटि हिकिड़ी सीट बि कोन्हे, उनजे लाइ तव्हां वज़ीर आज़म जे लाइ उनखां सलाह वठंदो? 27 तारीख़ अॼु, टुडे। उहो त चवनि था त अॼु शाम जी उनजी फ्लाइट आहे। ही इज़ गोइंग बैक टू कैनेडा। यस, ही इज़ गोइंग बैक टू कैनेडा। पोइ हुनखे जहाज़ मां पंहिंजो वफ़द ॾींदसि गॾु, छो जो कैनेडा ताईं काफ़ी टाइम थो लॻे, 10-15 कलाक था लॻनि, त इहो ई साॻियो वफ़द उन सां गॾु जहाज़ में वेहंदो, ॻाल्हायूं ॿोलियूं कंदो, वरी उते लहंदो वञी कैनेडा में। मे बी ईअं थी सघे थो, ईअं थी सघे थो। पोइ इहो हिकिड़े माण्हूअ जे अॻियां, हिकिड़े अकेले माण्हू खे एॾो सारो वफ़द मोकिले ऐं पाण खे कमज़ोर साबित करणु, हुकूमत आम माण्हू खे त सम्झाए वई त असां मुल्क बचाए वरितो। ऐं उते मूंखे हिकिड़ी ॻाल्हि, हाणे असांजे प्रोग्राम जो वक़्तु थियो आहे ख़तमु थो थिए, पर वेंदे वेंदे हिकिड़ी ॻाल्हि असांजे आम माण्हूअ लाइ सोचण सम्झण जी। यार सोचण सम्झण में का बुराई कोन्हे, भले तव्हांखे जेकॾहिं डपु थिए त उहा सोच सम्झ पाण वटि रखो, डिस्कस न कयो, मथां मुसीबत में न पइजी वञो। उन वफ़द में साईं अमीन फ़हीम जहिड़ा माण्हू बि, दरगाह नशीन साईं हाला जा, मखदूमनि जा एॾा पीर साईं जो उते वेंदा आहिनि त माण्हू चंपल लाहे छॾनि, जुतियूं लाहे छॾनि, अखियूं हेठि वञी मुराकबनि में पवनि साईं अमीन फ़हीम जे लाइ। उन वफ़द में साईं तव्हांजो मर्तबो जेको पंहिंजो मुरीदनि में, उहो तव्हांखे ॾिसनि था यार, टेलीविज़न ते ॾिसनि था, हिकु जेस्चर तव्हांजो ॾिसनि था। हुते तव्हांजो ॿियो, तव्हां एक्टर त न आहियो न, त हुते तव्हां हिकिड़ो ॿियो रोल प्ले कयो, तव्हां ॿियो रोल हिते कयो। आई हैव लॉट ऑफ लव एंड रेस्पेक्ट फॉर यू। तव्हां हिकिड़े माण्हू जे चवण ते इन वफ़द में शामिल थी हिकिड़े मस्खरे ॾे, हिकिड़े इन मदारी क़िस्म जे माण्हूअ ॾे वञी तव्हां ॻाल्हायो था हिकिड़े ड्रामे में, विच वॉज़ अ ड्रामा, एब्सोल्युटली ड्रामा, 17 करोड़ माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण लाइ, त ईंदड़ चूंडुनि में असां कुझु सुरखुरू थी माण्हुनि जे साम्हूं वञूं त असां ॾिसो कादरी खां मुल्क बचाए वरितो। सो साईं अॼोको प्रोग्राम बि थियो, असांजो वक़्तु पूरो, कुझु ॻाल्हियूं असांजूं रहिजी वियूं, वरी उन्हनि ॻाल्हियुनि खे ईंदड़ प्रोग्राम में खणंदासीं। तेसि ताईं हिकिड़ी नंढड़ी रिसेस हिकिड़े हफ़्ते जी, ऐं उनखां पोइ वरी अची फ़क़ीर सां मिलंदो।